डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच पारां ज़िले जे अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि खे फौरी तौर ते हल करण लाइ शहरनि तोड़े ॿहिराड़ी जे इलाइक़नि में खुलियल कचहरियूं मुनक़िद करण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। ईंदड़ हफ़्ते ज़िले जे 3 हंधनि ते खुलियूं कचहरियूं मुनक़िद कयूं वेंदियूं। खुलियल कचहरियुनि जी बाक़ाइदा शुरूआति ईंदड़ हफ़्ते 15 जनवरी अंगारे जे ॾींहुं सुबुह जो 11 बजे खां टाउन कमेटी ऑफिस उडेरोलाल स्टेशन में कई वेंदी, जंहिंखां पोइ शहर जो दौरो पिणु कयो वेंदो। 17 जनवरी खमीस जे ॾींहुं यूनियन काउंसिल ताजपुर, जॾहिं त 19 जनवरी छंछर जे ॾींहुं बाउखान पठान में खुलियल कचहरी मुनक़िद करे अवाम जा मसइला ॿुधण सां गॾोगॾु लाॻापियल शहरनि जा दौरा पिणु कया वेंदा। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकारनि, बल्दियाती इदारनि, पुलिस, पब्लिक हेल्थ, हेस्को, सिहत ऐं तइलीम खाते समेत लाॻापियल इदारनि जे ऑफिसरनि खे खुलियल कचहरीअ में पंहिंजी मौजूदगीअ खे यकीनी बणाइण लाइ लेटर लिखियो वियो आहे ऐं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यूज़ सईदाबाद।